अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजो मेज़बान एहसान नारेजो अॼु जे ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कोरोना कमांड एंड कंट्रोल जी अॼु जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में कोरोना जे कंफर्म मरीज़नि जो अघु 16,117 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त सिहतयाब थींदड़नि जो तइदादु 4,105 आहे ऐं ॿिए तरफ़ जान जी बाज़ी हाराईंदड़नि जो अघु 358 ताईं पहुची वियो आहे। ॿिए तरफ़ सिंध मां कोरोना जा मरीज़नि जो अघु 6,053, पंजाब मां 6,061, खैबर पख्तूनख्वा 2,313, बलूचिस्तान 978, आज़ाद कश्मीर 66, गिलगित बल्तिस्तान 333, जॾहिं त इस्लामाबाद में 313 केस आहिनि। ॿिए तरफ़ दुनिया में कंफर्म कोरोना मरीज़नि जो अघु 32,01,000 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त सिहतयाब थींदड़नि जो तइदादु 9,86,000 आहे ऐं सॼी दुनिया में कोरोना जे करे मरंदड़नि जो तइदादु 2,28,000 आहे। अहमदपुर मां नादिर हुसैन नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ अहमदपुर लॻ 10 लख भतो न ॾियण तां मशहूरु ज़मींदार सिकंदर मैतलो जो ॾोहारियनि 13 जरेब केलनि जो फसल राति जी ऊंदाही में वढे फरार थी विया। अॻूणी किंगरीअ जे नायब नाज़िम सिकंदर मैतलो, जंहिंजे घर पहिरियां बि दाड़ो लॻो हो, एसी चोराई वई हुई ऐं ही बाग़ 2 भेरा पहिरियां बि केलनि जो बाग़ ॾुआरी क़िस्म जा माण्हू कटे विया हुआ। हुनजो चवण त काफ़ी ॾींहंनि खां 10 लख भुंग जूं चिठियूं मिली रहियूं ऐं फ़ोन ते मूंखे धमकायो पियो वियो। हद जे पुलिस खे केतिरा भेरा शिकायत कई पर को बि तदारक न थियो। पुलिस सिर्फ़ु तफ़सील वठण में पूरी आहे। आउं शरीफ़ इंसान आहियां, ॾुआरियुनि जीअं जंजाल करे छॾियो आहे, मूंखे लखे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो आहे। हुन मुतालबो कयो आहे SSP खैरपुर खां त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सरेआम भतो घुरंदड़नि खे सज़ा ॾिनी वञे। नसीराबाद मां गुलशन मगीअ जी रिपोर्ट मुताबिक़ नसीराबाद ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में आम वाइपे जे शयुनि मुङनि, चणनि जी दाल, खाजरू, तेल, खंडु, मेवा, भाॼियूं, खजूर, गोश्त ऐं ॿियनि शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। अवाम परेशान आहे। ज़िलई इंतिज़ामिया जी लापरवाहीअ सबबि अवाम भलारे महीने में दाऊं कूकू करे रहियो आहे। का दादस्ती करण वारो केरु कोन्हे। इंतिज़ामिया तरफ़ां मार्केट में रेट लिस्टूं फ़राहम न पियूं कयूं वञनि। सवा महीनो लॉकडाउन जो शिकार अवाम पहिरियां ई बुख बदहालीअ जो शिकार आहे। ॿिए तरफ़ मथां घाटे टोड़ महांगाई अवाम जी चेल्चबी करे छॾी आहे। नसीराबाद जे शहरनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मन माननि अघनि ते कंट्रोल करे अवाम खे 2 वेलनि जी मानी फ़राहम करण जो हक़ ॾिनो वञे। वाराह मां ज़ुल्फ़कार नूहानी जी रिपोर्ट मुताबिक़ कलरी शाख बुढ़ापुर जे ज़मींदार अब्दुल्ला लाशारी अवामी प्रेस क्लब में दाईंदे चयो त मुंहिंजी 30 एकड़ ज़मीन आहे। हद जी फूड इंस्पेक्टर रिज़वान पेचूहो मुसलसिल पंध कया आहिनि पर हींअर ताईं मूंखे बारदानो न ॾिनो वियो आहे, जंहिं करे मुंहिंजी ज़मीन में पियल कणिक ख़राब थी रही आहे। ॿिए तरफ़ वापारियुनि खे घटि अघ ते विकिरो करण ते मजबूर कयो पियो वञे। अब्दुर्रहीम सेंटर जो इंचार्ज पंहिंजे मनपसंदि माण्हुनि में बारदानो विराए रहियो आहे ऐं वापारियुनि सां मिली भगत करे असांखे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। सकरन मां राजकुमार ओड जी रिपोर्ट मुताबिक़ सकरन जे ॻोठ खमीसो ख़ासकिली जी रवासी नौजवान इंजीनियर राहिल सरवर ख़ासकिली पंहिंजे साइंसी सलाहियतुनि जी बुनियाद ते ॻोठ में सैनिटाइज़र गेट जोड़ियो आहे, जंहिंसां ॻोठाणा पाण खे सैनिटाइज़ करे रहिया आहिनि। मुल्की तारीख़ में पहिरियों ॻोठाणी ज़िंदगीअ में तजुर्बो आहे जेको नौजवान इंजीनियर राहिल कयो आहे, जेको कोरोना खां मुकमल बचाव जो गेट आहे। हुन मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहरनि जे भेट में ॿहिराड़ीअ में न के उपाउ वरिता विया आहिनि, न ई एहतियाती तदबीरुनि जी जागरता लाइ के प्रोग्राम कया विया आहिनि। उन करे मूं ही गेट तख़लीक़ कयो आहे। हुन चयो त ही मार्केट खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, जेको स्मार्ट कार्ड जे ज़रिए तव्हांजी अंदरि ऐं ॿाहिरि जे दरजाए हरारत ऐं उन जी सुञाणप करे सघे थो।